औरत अरब में चोरी में पकड़जी आई, चोरी थी वही औरत खां। उनजो नालो फातिमा हो। वठी आया नबी शइ ॾे, चई चोरी थी, हथ कटियो। केर बि हुजे चोरी, मर्द हुजे औरत हुजे, फ़क़्तऊ ऐदियहुमा, हथ हितां कटियो वञे। अस्सारिक़ु वस्सारिक़तु, औरत हुजे मर्द हुजे। ॾिठो वॾे घराणे जी बि आहे, इज़त वारी बि आहे, मशहूर औरत आहे। जेकर कुझु सिफारिश थी वञे त भलो थिए, नका बची वञे, मुआवज़ो जेको चवणु ॾींदासीं। मुंहिंजो ख़्यालु हो हिकिड़ो, मन असां हिन ख़्याल में पूरा थी वञूं। कंहिंखे मोकिलियऊं, बाबा मशवरो त थियो, पर मोकिलनि कंहिंखे हाणे जेको नबी से सिफारिश करे। नालो अची उसामा जो, सहाबी हो, साईं जो तमामु प्यारो सहाबी हो। ज़ैद जो फर्ज़ंदा उसामा, जंहिंखे नबी से कुल्हनि ते बि खणंदा हुआ, एॾो प्यारो हो। कॾहिं कॾहिं इमाम हुसैन हेॾा वेंदो त हेॾा उसामा खे खणंदा हुआ। उसामा बिन ज़ैद, इनखे मोकिलियो, इन जे नबी से खे प्यारो आहे, इनशा अल्लाह जे इहो चवंदसि न, नबी से न कंदो। मशवरो करे हाणे उनखे मोकिलनि था नबी साहिब वटि, चई तव्हां जिज़ियो वठो, पैसा वठो, जेकी चओ तव्हांखे असां ॾियूं, इहा सज़ा मुअत्तिल कयो। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि ॻाल्हि रखी वई, इहो उसामा वञी पातो, जंहिंजो एॾो प्यारु मुंहिंजे सुहिणे नबीअ जो उन सां हुयो, उनजे बावजूदि जॾहिं पातो आहे, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हुन ॻाल्हि ॿुधी साईं जन, उनखे फरमायूं, ख़बरदार उसामा, जेकॾहिं मुंहिंजी न्याणी फातिमा बिन्त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अगरि इहो कमु थिए हा चोरी वारो, त मुहम्मद यार बि उन ते बि हद जारी करे छॾी। कसम खणी करे फरमायूं, फरमाई जंहिंजे हथ में मुंहिंजो जान आहे, उनजो कसम खणा थो, जे उन ते बि थिए हा बिल फर्ज़, थींदो त कोन क़यामत ताईं, पर ॿुधाइण हो अॻिले खे, उन मां बि मां न मुड़ां हा, हथ जारी कयां हा। तूं केरु थींदो आहे जो सिफारिश थो करे? उनजो हथ कटियो वियो औरत जो। अॼु पासदारी छो आहे, अॼु सिफारिश छो आहे, अॼु इंसाफ़ छो न आहे? ग़रीब ते इंसाफ़ आहे, बाक़ी अदालत में वॾेरे ते न आहे। ग़रीब ते केस हले थो, वॾेरे ते न हलंदो। ग़रीब जी न्याणी वई आहे, तूं उहा कोर्ट मां मोटे थी, जेको वई हली वॾेरे जी आहे त 2 ॾींहंनि में मोटे थी। इंसाफ़ न आहे। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में पहिरियों बुनियाद जेको रखियो, इंसाफ़ जो रखियो। इंसाफ़ जेको आहे बुनियाद आहे, इहो अगरि क़ाइमु थी वियो त बसि उनजी बादशाही उनजी आहे। मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो, नज़रियो हिकिड़ो अहिड़ी शइ आहे, उन नज़र ते माण्हू क़ाइमु रहे। इमाम हुसैन वटि हिकु नज़रियो हो, असां ख़िलाफ़त ते हलंदासीं, ख़िलाफ़त क़ाइमु कंदासीं, ख़िलाफ़त ते हलंदासीं, ख़िलाफ़त क़ाइमु कंदासीं। पोइ खणी शहीद थी वियो, पर छा उनजो नज़रियो घटियो? ज़्यादा थी वियो। दुनिया जे अंदरि प्रचार थी वई उनजी, नंढे वॾे जी ज़ुबान ते हुसैन ज़िंदाबाद। वाह वाह हुसैन तुंहिंजो नालो, वाह हुसैन तुंहिंजी शहादत आहे। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, असांखे बि हिकु नज़रियो रखिणो आहे। अलाह ताला क़ुरान मजीद में फरमायो, जेसीं ताईं तव्हां पंहिंजे आमाल खे तब्दील न कंदव, नज़रे खे, तेसीं ताईं अलाह तव्हांजी तक़दीर खे तब्दील न कंदो। असांखे पाण खे मटाइणो आहे। अकेलो आहे, अकेलो मटाए पाण खे, बहन भाउर ॿिन्ही खे मटाइणो आहे। ईअं महिनत करे घर ते मटाइणो आहे।
मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो हे दीन इहो कोन आयो आहे उलमा इकराम जूं क़ुर्बानियूं आहिनि उलमा हिकु नज़रियो ॾींदी आहिनि असां तव्हांखे इंसाफ़ वारो नज़रियो उहो इंसाफ़ जॾहिं थींदो इंशा अल्लाह कंहिंखे शिकायत न रहंदी ऐं अल्लाह से क़ुर में बि ॿ ॻाल्हियूं ॾसियूं आहिनि अल्लज़ी अतअमहुम मिन जूअ व आमनहुम मिन खौफ इलाफ सूरत में अल्लज़ी अतअमहुम मिन जूअ हिकु त बुखाइल जो पेट भरियो